ख़बरुनि में वाक़े भली कार कंदे अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त दादू सेवण ऐं जोही शहर खे बचाइण लाइ मंछर ढंढ खे कट ॾिनो वियो आहे। LS बचाव बंद खे बि कट ॾेई सघिजे थो। पाणी मंछर ऐं अड़ल हेड वटां ॿिन्ही पासनि खां दरिया में छोड़ थी रहियो आहे। सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त पाणी एतिरो जल्द घटि न थींदो। कोशिश हूंदी त जानी नुक़सान घटि थिए। संदसि चवणो हो त शहरनि खे बचाइण जी भरपूर कोशिश कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कश्मीर खां समुंड ताईं साॻी सूरतहाल आहे। ॿोॾि सां गॾु सिहत ऐं नांगनि जे कखड़ जा वाक़िया बि पेश अचनि पिया। अवां नाज़रीन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त दादू सेवण ऐं जोही शहर खे बचाइण लाइ मंछर ढंढ खे कट ॾिनो वियो आहे। LS बचाव बंद खे बि कट ॾेई सघिजे थो। पाणी मंछर ऐं अड़ल हेड वटां ॿिन्ही पासनि खां दरिया में छोड़ थी रहियो आहे। सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त पाणी एतिरो जल्द घटि न थींदो। कोशिश हूंदी त जानी नुक़सान घटि थिए। संदसि चवणो हो त शहरनि खे बचाइण जी भरपूर कोशिश कई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कश्मीर खां समुंड ताईं साॻी सूरतहाल आहे। ॿोॾि सां गॾु सिहत ऐं नांगनि जे कखड़ जा वाक़िया बि पेश अचनि पिया। इन हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सेवण खां सिटी न्यूज़ रिपोर्टर कादिर कुंबर सां। कादिर अपडेट कजो। सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर छा चयो आहे? जी बिल्कुलु। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु ओचितो जेको आहे सेवण पहुतो ऐं हुन सेवण जे बचाव बंद जो दौरो कयो। जिथां सेवण जो लेफ्ट बंद जेको गुज़िरियल राति खां कमज़ोर हालत में थी वियो उन जो मुआइनो कयो। उते तफ़सील पिणु वरिता। उन खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण जे इरीगेशन रेस्ट हाउस उल्टे किले ते जेको आहे इरीगेशन खाते जे अमलदारनि सां गॾिजाणी कई आहे ऐं उन खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल पिणु कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त हिन वक़्तु सिंध सॼी जेको आहे बरसाति ऐं ॿोॾि जी सूरतहाल में आहे ऐं मंछर जे हवाले सां हुनजो चवणो हो त मंछर खे वधि खां वधि कोशिशि कईसीं त हुनखे किथां बि कटण जी ऐं बचाइण जी कोशिशि कई। मगर उन बावजूदि मंछर जेको पाणी जो सख़्तु दबाव ऐं हवा जे गुज़िरियल राति सख़्तु दबाव खां पोइ मंछर जूं जेके कुझु आड़ियूं जेके उहे कमज़ोर थी वियूं ऐं सेवण खे ॿुधण जो ख़तरो पैदा थी वियो। जंहिंजे करे मजबूरन जेको आहे अॼु कट ॾियणो पियो आहे ऐं हिन कट ॾियण खां पोइ वॾे वज़ीर जो चवणो हो त जेको आहे हिन पाणी जेको आहे डिवाइड थींदो ऐं मंछर तां जेको आहे दबाव घटिजी ईंदो। जॾहिं त वॾे वज़ीर जो इहो चवणो त कट अचण खां पोइ 5 यूनियन काउंसिलूं जेके सेवण जूं उहे सख़्तु मुतासिर थींदियूं ऐं उन्हनि में जेको आहे माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ जेको आहे इंतज़ामिया खे हिदायत ॾिनियूं आहिनि त जिते जिते बि माण्हुनि खे गाॾियुनि जी ज़रूरत आहे ट्रांसपोर्ट जी ज़रूरत आहे त उते उन्हनि खे माण्हुनि खे गाॾियूं ॾिनियूं वञनि। उन्हनि जो बिना देरि जे जेको आहे महफ़ूज़ सां मुंतक़िल कयो वञे ऐं उन्हनि जी खाध खुराक समेत हर जेको आहे सहूलियत मुहैया करण जूं हिदायतूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त उन खां अलावा वॾे वज़ीर जो चवणो हो त हिन वक़्तु जेको आहे दरियाए सिंध जेको आहे 4 ॾींहंनि खां पोइ जेको आहे पाणी में लाथ ईंदी। उन खां पोइ जेको आहे जेको मंछर जो पाणी आहे जेको हिन वक़्तु 4-5 यूनियन काउंसिल में जेको आहे मुंतक़िल थींदो। उन खां पोइ जेको आहे इहो सिंधू दरिया में पाणी जेको आहे मुंतक़िल थींदो ऐं असां वटि जेको आहे खेर सां पाणी गुज़री वेंदो। जी ठीकु आहे। वॾी महिरबानी कादिर तफ़सील ॾियण लाइ। असां सेवण जे बंद खे 123 ताईं खणी वियासीं। उते बि सेफ हो पर 2 रातुनि खां जेकी हवा पई हले उन सां वेव वॉश थिए थो। उन में असांखे ख़तरो थियो त RD 52 खां ख़ासि तौर ते जेकी आहे बंद जी जेको सभु बंद जो विच सम्झो आहे 100 RDनि ते बंदि आहे। बिल्कुलु विच ते वेव वॉश तमामु घणी हुई। 2 ॾींहं मूंखे ॿुधायूं कल्ह राति बि ऐं 2-2:30 बजे ताईं पहिरीं क्वांटे वरी सुबुह 6:30 बजे चेक कयूं त उन खां पोइ इरीगेशन सां सलाह मशवरो करे जाम ख़ान छोरो साहिबु पाण हिते सवेर पहुतो ऐं सभिनी सलाह करे चयूं त हिकिड़ो 95 में बि तव्हांखे यादि हूंदो त बाग यूसुफ ते हिकिड़ो कंट्रोल कट आयोसीं त जीअं सेवण कोई वॾे नुक़सान खां बचूं। तव्हां RD 62 ते जेको रेगुलेटर आहे उनजी हालत ॾिठी हूंदी जेकी हुई सो उहो हिकिड़ो कंट्रोल कट हयो वियो आहे इरीगेशन जी सलाह सां उन्हनि जी टेक्निकल एडवाइस खां पोइ। ॿियो इशू हो सेवण शहर जेको अड़ल चैनल आहे हेड वारो उनजे लेफ्ट बैंक ते थोरो वेव वॉश थी ऐं उन सां थोरो सेवण शहर ॾे पाणी अचण में ख़तरो। इन करे उते बि असां मटीरियल वग़ैरह लाथो आहे। ट्रकूं तारियूं पथर जूं आयूं आहिनि ॿियूं अचनि पियूं। हिन कट खां पोइ पाणी आहिस्ते आहिस्ते वेंदो। असांजी 5 यूनियन काउंसिल्स जंहिंमें रूबक चन्ना
आराजी पंहिंजो वाहड़ जाफराबाद, ये 5 यूनियन काउंसिल्स जो हैं वो अफेक्ट होंगी। इन 5 यूनियन काउंसिल्स में तकरीबन 1.25 लाख के करीब लोग रहते हैं, मेरा अंदाजा जो पॉपुलेशन का। उसके अलावा 2 यूनियन काउंसिल्स पहले ही सेवन तहसील की, जिसमें बाजारा और जांगारा, उनमें आपको पता है कि वो डूब चुकी हैं। कोशिश हमारी ये होगी कि जैसे 2010 में हमने आगे इंडस लिंक है, उस पर हम पानी रोकेंगे। अल्लाह ताला मदद करें।